प्यारा प्यारा इस्लामी भारो, शैतान मरदूद असांखे सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि खां परे करे असांजे घरनि जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे। निज़ाम ज़िंदगी बिगड़जी वियो आहे। घरेलू ज़िंदगी जा इस्लामी ऐं अख़लाक़ी क़दर ख़तम थी विया आहिनि। इल्म दीन खां दूरी ऐं सुन्नत मुताबिक़ अख़लाक़ी तरबियत न हुअण जी नहूसत जे करे घर जा अक्सर भाती हिक ॿिए खां नफ़रत करण लॻा आहिनि। कॾहिं ज़ाल ख़ुदकशी कंदी आहे त कॾहिं मुड़ुसु, कॾहिं धीउ ख़ुदकशी कंदी आहे त कॾहिं पुटु, ईअं कॾहिं माउ त कॾहिं पीउ। घरेलू मसइलनि जो हिकु हल ही बि आहे त घरनि में मकतबतुल मदीना जे तरफ़ां जारी कयल मदनी मुज़ाकिरे या सुन्नतुनि भरिया बयान ॾिसनि ऐं फैज़ान सुन्नत जो घर में रोज़ानो दर्स जारी करणु ऐं पंहिंजे घर में दावत इस्लामी जो मदनी माहौल क़ाइमु करणु बि आहे। जंहिं घर जो हर फ़र्द नमाज़ी ऐं सुन्नतुनि जो आदी हूंदो, अहिड़नि घराननि मां इंशाअल्लाह अज़्ज़वजल असांखे कॾहिं बि ख़ुदकशी जी मनहूस ख़बर ॿुधण जे लाइ न मिलंदी। इहा आफ़त बेनमाज़िन, फैशन परस्तनि, फिल्मुनि ड्रामनि ॾिसण वारनि, गाना बाजा ॿुधण वारनि, सिर्फ़ु दुनियावी तालीम खे सभु कुझु सम्झणु, जेकॾहिं हर मुसलमान दावत इस्लामी वारो बणिजी वञे त अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फज़ल करम सां मुसलमाननि मां ख़ुदकशी जी नहूसत जो पाड़ुनि खां ख़ात्मो थी वेंदो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।